नाज़रीन ते कराची का ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा आहियूं। कराची जे इलाइक़े लियारी में पुलिस की कार्रवाई थी आहे। कार्रवाई दौरान ॿिनि ॾोहारियुनि खे गिरफ़्तार कियो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त कार्रवाई दौरान ज़ाहिद लाडला ग्रुप जे ॿिनि कमांडर्स खे गिरफ़्तार कियो वियो आहे। पुलिस मूजिब ॿई दहशतगर्द ईरान में रूपोश रहण बैदि ताज़ो ई पाकिस्तान पहुता हुआ। बिल्कुल नाज़रीन, ख़बर मां पिया कराची जे इलाइक़े लियारी में पुलिस कार्रवाई कई आहे। कार्रवाई दौरान ॿिनि ॾोहारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जो चवणु आहे त कार्रवाई दौरान ज़ाहिद लाडला ग्रुप जे ॿिनि कमांडर्स खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस मूजिब ॿई दहशतगर्द ईरान में रूपोश रहण बैदि ताज़ो ई पाकिस्तान पहुता। पुलिस मूजिब जाबदारनि वटां जदीद हथियार ऐं ग्रेनेड हैंड हथ कया विया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त जाबदार लियारी में फायरिंग जे वाक़िअनि में मुलविस हुआ। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा आहियूं। हिकु ॿीहर या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा आहियूं। कराची जे इलाइक़े लियारी में पुलिस की कार्रवाई दौरान ॿिनि ॾोहारियुनि खे गिरफ़्तार कियो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त कार्रवाई दौरान ज़ाहिद लाडला ग्रुप जे ॿिनि कमांडर्स खे गिरफ़्तार कियो वियो आहे। पुलिस मूजिब ॿई दहशतगर्द ईरान में रूपोश रहण बैदि ताज़ो ई पाकिस्तान पहुता हुआ। पुलिस मूजिब जवाबदारनि वटां जदीद हथियार ऐं ग्रेनेड हथ कया विया आहिनि। पुलिस जो चवणु हो त जवाबदार लियारी में फायरिंग जे वाक़िअनि में बि मुलविस हुआ। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी कराची जे रिपोर्टर इसहाक सरकी असां सां लाइन ते मौजूद है। जी इसहाक, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल मंदिर ॾिसो, लियारी पुलिस वॾी कार्रवाई कई आहे जंहिंमें फूल पट्टी वारे इलाइक़े में छापो वियो आहे, जंहिंमें जेको आहे ज़ाहिद लाडला जे ग्रुप सां तालुक़ रखंदड़ ॿ जेके कमांडर आहिनि उन्हनि खे लियारी पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे, जंहिंजी सुञाणप सदाम ऐं हुसैन सां नाले सां कई वई आहे, जेके ॿुधाए पिया आहिनि त तमामु वॾा शूटर आहिनि ऐं जवाबदार जेको आहे ईरान में रूपोश हुआ ऐं ॿई जवाबदार कुझु अर्सो अॻु में ई पाकिस्तान पहुता हुआ, जॾहिं त जवाबदारनि जे कब्ज़े मां जदीद जेके हथियार आहिनि उहे हथ कया आहिनि, जॾहिं त जेके जवाबदार आहिनि उहे ज़ाहिद लाडला सां जेको आहे व्हाट्सएप जे ज़रिए राब्ते में बि हुआ, जॾहिं त जवाबदार जेके आहे लियारी जे जेको आहे फायरिंग जे वाक़िअनि में बि मुलविस आहिनि ऐं जवाबदारनि जे ख़िलाफ़ केस दाख़िल करे जांच शुरू कई वई आहे। एसएसपी सिटी शबीर सेठा जो चवणु आहे त तमामु वॾी इहा कार्रवाई थी आहे, जंहिंमें ज़ाहिद लाडला जे ग्रुप सां जेके तालुक़ रखंदड़ ॿ दहशतगर्द आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त जेके गिरफ़्तार जवाबदार आहिनि उन्हनि खे सुभाणे रिमांड जे लाइ अदालत में पेश कयो वेंदो। इसहाक, वॾी महिरबानी आगाह करण लाइ।